गर्दन जो दरिया। लगियो कटन दे बैठियो जब मानी कान पहुंचाई दो जा पेट में दा प्या क्वाड रोड़न रेडियो न कर रेडियो मानी पचाए हाने तची वेठी आया भला छा ठायो थे अज जादो पल्ली ठाई थम पल्ली वाह गजास ओ त सही अज मानी वडे शौक दा खाई थी वारो कर कणिया जेकरे मानी पचाई अथव त मुखे भी दियो मां भी खावा तू का अंधी टुंडी आई छा जो मानी खट ते अची तो खे दिया जो तू खाई अय अल्लाह साईं हथ देना थई वनी ब मानी पचाए खा सॼो ॾींहुं बालम थियो वेठी आहे हाणे ने नवाबज़ादी खे असली मानी पचाए ॾियोसि त वीचारी खाए मुखे मानी न खपे तव्हांजी वनी पंहिंजो पेट भरियो जादो वारो कर ॾिसींदी पई त पेट में दरांडरा वंझ वठी था पिया कनि तूं हाणे वञ मानी खणिया जल्दी वञ हा खणी थी अचां हाँ ही मानिया बोरची खाने में रखी वैसे मानी गायब लगी पई है सब समझा थी सॼी शरारत तुंहिंजी आहे अरे काथे गुम कई थई मानी छोरियां पुछई थी केड़ी शरारत आ हाँ चई छा थी शरारत मां त सवेल लाको अंदर सुती पई हुयसि हाणे अची ॿाहिर वेठी आहियां थी सके मिठल आयो हुजे उनी मानी खाधी हुजे अरे वॾी का छोरी खिटा से उम्र ॾिसो उठन के असल किचन में कड़ा बधी चढ़ा दे ये चढ़ा जदो हाणे तू ॿुधाए त हिन बंबूरीअ जो छा कयूं चाड़ा मुंहिंजी त सलाह इहा अथई त छोरी खे झले हली कमरे में बंद था कयूं असुल जान छुटी पवंदी वाह जी सलाह ॾिनी जादो ओए हो नेको कम बस हींअर ई त छोरीअ खे वाड़ियूं त अंदर भई धूड़ पाए बुधाए छो न तू आखिर केड़ी गालियूं थियूं छा बुधाए बाबा ये सुल्तान जिद है चए पियो त छोकरी तव्हां ॾा जेकॾहिं इहा छोकरी हिकु हफ़्ते जे अंदर अंदर असांजे हवाले न कयो त पोइ तव्हांखे दादन जो लाश मिलंदो छा अदा पोइ हाणे छा थींदो कुझु कोन थींदो माण्हू मारण को एतिरो आसान आहे छा या मड़ी ईअं सुल्तान जी धमकी आहे सोटा हू वहशी आहिनि कुझु बि करे सघनि था हा पुट उन्हनि ते कोई एतबार नाहे गैरत जो मामलो आहे गैरत में अची करे दादन खे मारे बि सघनि था बाबा मूं पंहिंजे तरफ़ खां सुल्तान खे मञाइण जी कोशिश कई पर न सुल्तान इन ॻाल्हि ते ज़िद कई वेठो आहे त असांखे राणी ॾियो ऐं राणी तव्हां वटि आहे राणी हाणे असां वटि हुजे त उन्हनि जे हवाले कयूं न इन जो मतिलब त हाणे अदा असांखे जहिड़ो करणो पवंदो हिन वक़्तु दादन उन्हनि जे कब्ज़े में आहे जेकॾहिं हाणे असां उन्हनि खे धक हणंदासीं त हू वञी दादन मथां ज़ुल्म कंदा सोटा पुलिस मथां ज़ोर वधायो ऐं हुननि मथां छापा हणायो पुलिस छा दादन खे आज़ाद कंदी मूंखे इहो त ॿुधा पुलिस हिन वक़्त ताईं घणा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि सुल्तान त सरेआम वते तो घुमंदो पुट वरी बि तूं थाणे ते वञी सूबेदार ते ज़ोर रख त सुल्तान खे गिरफ़्तार करे ठीकु आहे बाबा साईं शाम वञा तो थाणे ते ॾिसां त इहा पुलिस छा थी चए ऐं छा थी करे अम्मा ॾाढो ज़ोर भरे थी घुरां हुते हली रहण में छा आहे हिन खां त हुते असां सुखिया हुयासीं हिते जॾहिं खां आहियूं हिकु राति बि सुकून जी निंड नाहे कई मूं हाणे तोखे हिन घर में निंड करणी पवंदी ऐं पंहिंजे दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾ त वापसि तुंहिंजे पीउ जे घर हलंदासीं अम्मा ज़ोर पई भरे जेकर तूं ऐं मां हुते हली न रहंदासीं न त पूंजा ई मिठल अॼु हिते रहंदा मूंखे को बि एतिराज़ नाहे भले केर बि वञे होॾे रहे मूंखे का बि परवाह नाहे सुभाणे अम्मा ऐं बाबा जानी जो राज़ हुननि जे मथां थी वञे ऐं सॼी मिल्कियत बाबा जानी उन जे हवाले करे छॾे त पोइ मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो मां त दुख सुख में रहण जो आदी थी वियो आहियां तकलीफ़ ईंदी बि त तोखे ईंदी
मूंखे कोन ईंदी। बाक़ी जेकॾहिं तूं पंहिंजी मिल्कियत जैसो वठी थी अची त उहो सिर्फ़ तोखे न पर तुंहिंजी औलाद खे बि फ़ाइदो पवंदो। त मां इन करे ई त तोखे चवां थी त हली अम्मा ई बाबा जानी वटि वञी रहूं। केतिरो वक़्तु उन दर ते गुज़ारे, छा थियो ॿुधा? अञा माण्हुनि जा ताना सठासीं, हेतिरो वक़्तु रहियासीं, चाची वारा हिसे ॾियण जी ॻाल्हि ई न कई। हाणे ॾुखियो या सुखियो हिन ई घर में रहणो आहे। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। जेकॾहिं तूं मूंसां गॾु रहणु चाहीं थी त रहो, त वञ पंहिंजे मालिकनि ॾे। मुंहिंजी तोखे पूरी इजाज़त आहे, वञ तूं पंहिंजे मालिकनि वटि रहो। बाक़ी मां ही घर कोन छॾींदुसि। ठीकु आहे वराम, मां हिते रहां थी, पर घर हलाइण लाइ मां अम्मा ई बाबा जानी वटि पैसा घुरण न वेंदमि। घर तोखे ई हलाइणो पवंदो। घर खे मां हलाईंदुसि, ॾुखियो या सुखियो बचणो आहे, पेट पाले वेंदासीं, तूं फिक्र न कर। यादो तूं हिकिड़ो कमु कर, कमु इहो आहे त छोरी आहे माण्स वांगुरु चटेरी। सुबुह सां हिनखे खट मिठड़नि जी गोतरी वठी ॾे त सॼो ॾींहुं वेठी खट मिठड़ा कोटे या वरी अञा को ॿियो सुठो। छोरीअ खे हेरा इन लुडे रांदि, लुडियो आहे जेको पाठे ते रांदि कबी आहे, लुडियो। सॼो ॾींहुं मुड़ुस सां वेठी जगे रांदि केॾे मसरूफ़ हुजे, पर घटि मिठड़नि जे बदिरे बादाम कराईंदे। छोरीअ जो थी अचे दिमाग़ पुर ऐं वरी साॻियो वेठी रिकॉर्ड वॼाए, ये बड़ा पेशा, ये बड़ा पेशा, ये बड़ा पेशा। अमां मानी त खणी आ, बुख लॻी आहे ॾाढी। अबा मानी मूं पूरी सारी पचाई, चारे ऐं मूं खाई ठव कयोसीं। तूं पंहिंजी दादली ज़ाल खे चओ त पचाए ॾे। मुंहिंजा काॾे वई आहे? असांखे कहिड़ी ख़बर त छोरी काॾे, असां को पहिरियों कयूं था छा तव्हां मुंहिंजे खे अंदरि बंदि कयो आहे? ॿियो ख़बर है छा पिया तयार कयो? अचार था तयार कयूं, अचार। हे ॾिस पटाटो, हे ॾिस बसर, हे ॾिस लीमो लीमो। अरे ॻाल्हि त ॿुधो, कॾहिं बसरनि जो कंहिं आचार ठाहियो? अदा कोड़ा खेर आहे, जेकॾहिं कंहिं न आहे न ठाहियो त असां ठाहींदासीं पटाटनि ऐं बसरनि में आचार। हे ॾिस बाबा कोड़ा लीमे जो रस ॾिसजांइ। छॾ सरा छॾ, वात पाणी न कर। अदा कोड़ा भई तुंहिंजो वात पाणी थी। बाबा कोड़ा असांजो आचार सॼे शहर में मशहूर थींदो, पोइ असां पंहिंजे ॻोठ में आचार जी फैक्ट्री हलंदासीं। जुड़ा हे सभु हिन में खणी विझ। अरे विझ ने, ॾिसी छा विझ 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 सभु। हाय टोटल बि थोरो लीमो जूस। ये रुमाल रुमाल बड़ी सलाह है, उस ते रखूं थोड़ो सुके। अरे ॻाल्हि त ॿुधो, हे भला तयार कॾहिं थींदो? सिर्फ़ 2 ॾींहनि खे उस ते रखंदासीं, पोइ असां आचार तयार। जुड़ियो ई मां वञी ॻोठ में खपाईंदासीं। हो ॾिस जंहिं माण्हुनि जी कतार। मूंखे यार हिकिड़ी ॻाल्हि जो ख़तरो लॻई। कहिड़ो ख़तरो? जेकॾहिं असां ॿाहिरि घुमण जे लाइ निकितासीं न त अधो कोड़ो ॾींदो सॼे पारे खे घुमरी। अरे पोइ असां गॾु थोरी निकिरंदासीं, हिकिड़ो पारे जो वाही वेंदो ऐं ॿियो घुमण वेंदो। अरे हिन ॻाल्हि त ॿुधो, जे मूंखे न खाइणो हूंदो तव्हां त उहो ई राति जो निंड हूंदो न। असां राति जो चौकी ॾींदासीं, एतिरो ख़र्च कयो तोखे मुफ़्त में खाइण ॾींदासीं। अदा जेकॾहिं दादन खे असां इहे वेहारी वेठा हूंदासीं न त कॾहिं बि सचूं कोन कंदो। इन खे असां हिते मानी खाराइण लाइ कोन वठी आया आहियूं। मलार मूंखे कुझु शक थी पियो आहे त राणी दिलबर वारनि वटि आहे। राणी जेकॾहिं दिलबर वारनि वटि वई बि आहे त उन्हनि उनखे पनाह न ॾिनी ऐं उहा खई टे तरफ़ निकिरी वई आहे। रहिसो वटि कहिड़ियूं ॻाल्हियूं? दिलबर कसम खणण लाइ तयार आहे। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त राणी दिलबर वारनि वटि न आहे। अदा मूंखे पूरी पक आहे त राणी उन्हनि वटि आहे। दिलबर मूंखे राणीअ जे हथां माराए हुन सां शादी करणु पियो चाहे।
यार ये केर कूड़ो कसम खणंदो आहे मलार कुछ सोच। अदा ईअं बि थी सघे थो अख जी पकाई कंदो हुजे ऐं कसम खणण लाइ वठी वञोसि उते फ्री वञे त पोइ। इन जो मतलब त तोखे ऐं मलार खे पूरी पूरी पक आहे त राणी दिल पर वरनत आहे। दा सच पुछी न मूंखे त रुपए जो रुपयो पक्का। पोइ छा कजे? ॾियूं था दादन खे सटको सभु सचूं असां सां कंदो हलफ खां वठी ये ताईं सभु कुझु असांखे ॿुधाईंदो। अदा तूं रुगो हिकु चकर असांखे इजाज़त ॾे दादन खां असां सभु सचूं कराईंदासीं। ठीकु आहे वञो लायो पंहिंजे हथनि जी ख़ारिश ॾिसो त केतिरो वज़न खणी सघे थो। अदा फिलहाल त हू पाण खे हाथी जेतिरो थो समझे पर जॾहिं न हुनजे मथां वज़न वधायोसीं न त गॾ जेतिरो भार कोन खणी सघंदो ऐं ज़बान ठूठ जहिड़ी ॿाहिरि निकिरी वेंदसि। सिर्फ़ तव्हां अदा तव्हां रुगो हथ कढो। केरु तव्हांखे रोके थो? हींअर जे हींअर वञी लायोसि पुठी था खल सभु सचूं करायोसि। जॾहिं वात खोले न त ॻाल्हियूं मोबाइल ते ज़रूर भरजो। सबूत तौर ते इहे ॻाल्हियूं वञी दिल पर जे मुंह ते हणां। अदा मां त चवां थो त मूंखे इजाज़त ॾियो। पोइ ॾिसो त हिनखे मां कीअं थो गीले गीले मारियां। पोइ तव्हां ॾिसो त कीअं थो असांखे राणीअ जो ॾसे। अदा पाणे ताईं सभु सचूं कराए वठंदासीं। पघार तव्हां था कयो ताक़त दर्दन जो दरिया साहब अञा ताईं तव्हां का गिरफ़्तारी न कई। गिरफ़्तारी कई आहे। जंहिं माण्हू खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे उन माण्हू जी गिरफ़्तारीअ सां सुल्तान मथां को बि ज़ोर न वधंदो। सुल्तान खे गिरफ़्तार कयो या उन्हनि जे भाइरनि मां कंहिं हिक खे गिरफ़्तार कयो पोइ तो मुंहिंजे भाउ मां हथ कढंदा। ॿ टे चकर असां सुल्तान जे मथां छापा हणी चुका आहियूं। असां जीअं ई ॻोठ में दाख़िल था थियूं त हू ॻोठ छॾे निकिरी था वञनि। हुनजो ॻोठ हल हूंदो न साहब या पोइ असां पंहिंजे भाउ खे साहे वियो। भला तव्हां ई ॿुधायो त असां उन्हनि खे गिरफ़्तार कीअं कयूं? पघार तव्हां था कयो ताक़त तव्हां वटि आहे पूरो फोर्स तव्हांजे हथ में आहे पोइ बि मुजरिम गिरफ़्तार नथो थिए। पोइ जो मतिलब छा सम्झे तव्हां आहिनि क़ाबिल। छा इहो छा चई त मां पोस्ट जे क़ाबिल न आहियां ऐं जन मूंखां इंटरव्यू वठी हिन कुर्सीअ ते विहारियो छा उहे बेवकूफ़ आहिनि? पोइ इन कुर्सीअ जो भरम बि रखो साहब। जेकॾहिं तव्हां कुझु बि न कयो ऐं मुंहिंजे भाउ खे कुझु थियो त पोइ ज़ाहिर आहे असां पंहिंजे भाउ जो रत ॾिसी ख़ामोश त कोन वेंदासीं न। पलांद में असां को बि कदम खयोंसीं जेको बि नुक़सान थियो उनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदो। तव्हां असां कोशिश करियूं पिया तव्हांजे भाउ खे ज़ालिमनि जे चंबे मां जल्द आज़ाद कराईंदासीं। ॾिसूं था त तव्हां पंहिंजी कोशिश केतिरा था कामयाब निभागा हथ अचनि ई नथा। रोज़ रोज़ मोबाइल जो तेल साड़े उन जे पोयां था वञूं पर ख़ैर हिकु ॾींहुं हथ अची वेंदा। मामे वारनि मूंखे कमरे में बंदि करे छॾियो। मां हाणे हिन घर में हिकु मिंट बि न रहंदसि। मां अॼु ई हली वेंदसि। वञ न लाहे असांजे मथां लोट तोखे कंहिं रोकियो आहे? असां को तोखे पाए सां ॿधी रखियो आहे? हल टर बाबा इहा त तव्हां सिधी सही ॿाराणी हरकत कई आहे। अब्बा ओ मुंहिंजा बच्चा मूं तुंहिंजे लाइ बि मानी पचाए रखी हुई पर हिन निभागी साड़ सड़ी अल्फे कहिड़े नमूने सां सुन गुम करे छॾिस जी घर में छेड़ो थिए। जे अहिड़ियूं ॿाराणियूं हरकतूं कंदी पोइ ज़ाहिर आहे चोट मां चले कमरे में त बंदि कंदासीं या छॾे ॾींदासीं। असां ते बसि भॻो थो अची पंहिंजी हिन दादली ज़ाल खे कुझु नथो चई। हिनजी ग़लती हुई जेकॾहिं हिन जे ॾोह ते असां कमरे में बंदि कयोसीं का अरबा ख़ता थी पई छा? मिठल ही कूड़ था हणनि मां ईअं छो कंदसि? ॿुधी पियो न मिठू पुट ॿुध हाणे असांखे कूड़ो कई वेठी आहे
बाक़ी पाण साईं कम हू सचारा जी तव्हां जिन रोज़ जे जहिड़े खां मां त तंग थी पियो आहियां। दिलि थी चए त बरमूं कयो हलियो वञा। तू बरमूं छो तो करी? ही त चाहिनि था त तू हितां हलियो वञ। अब वठी वञीस न, मिठल खे वठी वञ, वठी वञ, पंहिंजी मां वटि वञी रहाईस ऐं हलो हितां। तव्हां बि त इहो चाहियो था न त मां हितां हली वञा ऐं तव्हां मुंहिंजे पयल पैसनि ते ऐश कयो। हाणे तूं हिननि खे छॾ, मानी कर, बुख लगी आहे। मां खे वञी चओ न त मानी करे, मां न कंदमि। बाक़ी ज़ाल भली पई टीको करे, उनखे कुझु न चयोसीं, चुप हुज ईअं न। अमा हाणे मर्द थी करे हिकु औरत ते हथ खणा, इहो शान आहे मुंहिंजो। मिठल मिठल इहा छोरी असां सभिनी जो कंदी ढींगो ई ढेरी। असीं जॾहिं ॿई ज़ाल मुड़ुस अखि ॿूटींदासूं न, पोइ हिनखे ख़बर पवंदी त ॿई दर्द जी दवा या का ॿी शइ आहे। बाबो कोड़ो कीअं तो सांदान खे बिले वांगुरु तके। दादा जेसी ताईं अधो कोड़ल ने चालीह खे चट न कंदो न, तेसी ताईं सुख जो साह ई न खणंदो। ये छोरा ये बाहर कोन ईंदा, इन्हनि खे बेवकूफ़ बनाइणो पवंदो। बाबा आचार वारे पारे केॾो न तक, अॼी न पए। अरे तव्हांजो सिर न वञे, मां वञा थो ॿाहिरि, छिता थी पिया ॾेढ मां सभु सांदाणो खाई वेंदुसि। तू त पत्थर ई खाई वञी आ, ही त सांदाणो जुड़िया ॿाहिरि वियो बाबो। रात अधो कोड़ो 2-3 कलाक छुटो, हाणे असां वरी कलाक खनि आराम कयूं। जुड़िया इहो असांखे मुझाई थो, जो वापसि आई जेसिताईं हिन बाबे कोड़े खे सिख त ॾींदासीं न, उहो कोन मुड़ंदो। पोइ छा कयूं? छा कयूं? तुंहिंजो बिस्तर खणी तूं कोठे ते चढ़ी वञ, ॿाहिरि वण ते चढ़ी थो बीह। जीअं ॿाहिरियां मोटंदो न, असांखे न ॾिसंदो, सिधो रुख कंदे चाॾी ॾे। ओदा हकल तूं कजांसि, हेॾा वारी मां कंदोमांसि, तूं तॾहिं मुड़ंदई। रात यार सलाह आवाज़ ॾिनी अथई, ईअं कयूं था जुठ। पोइ इहे ॿिले वारियूं अखियूं कढंदो, न त अहिड़ी हणंदो नज़र जो चाॾी कंदो चट। नवाब खाना जेकॾहिं न तूं वॾो आहीं बेली वॾनि वारा कम बि करे ॾेखार। राणा खान जेको मूंसां ज़ुल्म कयो आहे, ज़ुल्म उहो त साईं ख़ुदा जे कागर में लिखियल आहे। नवाब खान ख़ुदा में जेकॾहिं पत करी न त मूं बि साईं राजनि जा ढींगा ढेरी करे छॾिया, पर इन राणा खान मूंखे फेराए 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 अहिड़ो त पट ते हईं जो करघे जो सूर अञा ताईं नथो वञे। हाणे तव्हां ई ॿुधायो नवाब खान, यार मां राणा खान जी दाह कंहिं दर खणी वेठा। हाणे जेकॾहिं तव्हां बि मुंहिंजी इहा दाह न वरणायो त पोइ काॾे वेंदुसि बाबा? मूं मिसकीन सां ॿियो केरु इंसाफ़ कंदो बाबा? जड़ा खान सॼो ॾींहुं राणे ते थो हणी, पर घटि तूं बि उन खां कोन आहीं। तूं बि वॾो ठग आहीं, ठग वॾो। ये राणा राणा आहे न त तूं ॿ हथ उन खां अॻिते आहीं। ठीकु आहे नवाब खान, जेकॾहिं तव्हां चओ था त मां ठग आहियां, ठग ई सही। हाणे हेड़े वॾे ठग सां वरी रहियो। हाणे ॿुधायो, हाणे मूंखे ॿुधायो त भला हुनजो मूंखे अज़ालो वठराए ॾींदो या बसि ईअं साए छॾियां? जड़ा खान जर राणा खान कराची में गई, उते अचे त पोइ उन सां ॻाल्हाईंदुसि। ॿियो पर कराची त ख़ैर सां वियो आहे न? जड़ा खान ख़ैरनि सां भला ख़ैर सां कॾहिं वापसि ईंदो? इहो तो पंहिंजे घर वारी खे कोन ॿुधायो त कॾहिं मोटंदुसि, बाक़ी असांखे किथां ॿुधायो? पर पोइ बि तव्हांखे कुझु त अंदाज़ो हूंदो न। जे आयो त 2 ॾींहंनि में अची वेंदी, न त पोइ 2 सालनि में कोन ईंदो। पर ॻाल्हि ॿुध जड़ा, हे नवाब खान ते नवाब इन लहजे में मूंसां कॾहिं न ॻाल्हाइजां, जो मुंहिंजा राणे लाइ तो ॻाल्हायो आहे न, बर्दाश्त कयो थो, ॿीहर बर्दाश्त कोन कंदो मां। इहो वरी ॾारो कीअं थो पियो डरी? जेकॾहिं 2-3 साल न आयो त मुंहिंजा त बच्चा ई ॿेर ते चढ़ी वेंदा नवाब खान। जड़ा खान
तूं पंहिंजे बचनि खे ॿिए ते चढ़ण ई न ॾे उन खां अॻु में तुंहिंजे खटे वादनि सां ॿधी छॾ जेसी राणो खान मोटे। बाबा साईं राणा ईंदो त कहिड़ा वरी जाड़े खे नोट खणी ॾींदो। हो ॾे जा न ॾे पर जाड़ो खान त मुकर मां वारो आसरो कयूं वेठो आहे। जाड़ा खान तूं मुंहिंजे छिॾारी खे ॾिस अॼु तुंहिंजी भलाई थींदी। कान आहे न मन ताईं त बाबा मुंहिंजो टींगो ढेरी थियल आहे। हाणे अॻिते ॾिसो त तूं असां सां कहिड़ी भलाई थो करी। जाड़ा खान भलाई त तोसां अलाह कंदो बाक़ी तुंहिंजो ढींगो ढेरी त असां कंदासूं उहो त तूं पाण ॾिसंदो। चाचा खुदा बख्श जेकॾहिं तूं सुल्तान खे राज़ी करे मूंखे सदूर जो संग वठी थो ॾिए न त मां तोखे बोस्की जो पटको बदिराईंदुसि। इहा ॻाल्हि आहे त मां वञी सुल्तान सां मिलंदुसि। न अदा न तोखे लाचार नाहे तूं अजाए सजाए सुल्तान वारनि ॾे वञी बूथ सजाए हिते अची पहुची। इहा ॻाल्हि आहे त मूंखे कहिड़ो लाचार आहे हूअं त पाण खे वॾो मुतबर सम्झंदो आहीं बाक़ी सुल्तान सां ॻाल्हाइण में लहराए थो। बाबा तो चाचा खुदनि खे जहिड़ो तहिड़ो सम्झो आहे छा? सुभाणे साईं ॾिसां सुल्तान खे राज़ी कंदो। जे तुंहिंजे करे थोरी घणी बेइज़ती थी त बर्दाश्त कंदुसि। अदा जॾहिं सुल्तान चाची सावण सां राज़ी न थियो त तोसां कीअं राज़ी थींदो? थी सघे थो त मां सुल्तान खे राज़ी करे वेठां। हा हा कंहिं बि तरीक़े सां सुल्ताननि खे राज़ी करे वठ। हाणे सुभाणे नेरन करे हलियो वञजाए। सुभाणे छो बाबा? मां त चवां थो अॼु राति ई वञी सुल्तान वारनि सां मिले न त सुबुह जो निकिरी वेंदा। अॼु राति हिन सां ज़रूर मिलंदा। अदा खे अजायो बेवकूफ़ न बणायो न वेंदो अदा। भाॼाई असां हिनखे बेवकूफ़ कोन पिया बणायूं। तोखे त ख़बर आहे मुंहिंजी सदूरी खां सवाइ सरे ई कोन थी। ऐं जेकॾहिं चाचा खुदा बख्श यादव मुंहिंजो रिश्तो थी थो वञे न तॾहिं थोरो मां कॾहिं बि लाहे कोन सघंदुसि। वेंदो पुट वेंदो खुदा बख्श अॼु राति वेंदे न? हा बा हा मां वेंदुसि तव्हांजे चवण ते ॾाढी पटराईंदुसि। चल बकरी जानवरनि जा धक सच सच ॿुधाए ॿुधाए। बात खोल खोल बात। आवाज आयो पंहिंजो वक़्तु था ज़ाया कयो। तव्हांजी चोरीअ जी ख़बर मूंखे न आहे। मरंदे तूं मरंदे पोइ ॾिसो छा था मारे छॾियो न। मां चवां थो सची सची ॿुधाए सुठो इन में अथई। जॾहिं मूंखे ख़बर ई न आहे त तव्हांखे छा ॿुधाईंदुसि? तोखे ॿुधाइणो पवंदो अॼु न त सुभाणे तोखे ॿुधाइणो पवंदो।